करें सभी सुजाग सिंधी समिति तरफा असां स्वागत था करें ॿिया जेके बि असां सां जुड़ियल जेके एसोसिएट्स ॿिया सभु असांजा दोस्त यार ऐं जेके बि बिजनेसमैन जिन हमेशह टाइम टू टाइम असांखे हिमत ॾिनी आहे हिमथायो असांखे मदद कई आहे उन्हनि सभिनी जो मां स्वागत थो कयां असांजी समितीअ जे तरफ़ां ऐं इहो ॿुधाइण जी ख़ुशी थिए त हिन प्रोग्राम जो आयोजन सुजाग सिंधी समिति बड़ौदा तरफ़ां कयो वियो आहे हिन पर्पस हिन मुख्य जो कारण आहे भई 12 दर्जे जेके बि असांजा ॿार सिंधी ॿार जिन 80% खां वधीक परसेंट सैकड़ो मार्क जंहिंमें उन्हनि जो सम्मान कयो ऐं उन में अॼुकल्ह सैकड़ो मार्कशीट में ग्रेड सिस्टम शुरू थिया त ए ग्रेड वारा जेके उन्हनि सभिनी जो असां सम्मान करण जो प्रोग्राम हिन प्रोग्राम जो आयोजन कयो हिन प्रोग्राम में सभी जेके स्टूडेंट्स जिन 80% खां वधीक मार्क उन्हनि सभिनी जो असां स्वागत था कयूं ऐं उन्हनि खे असां वाधाईंदा आहियूं त एॾी महिनत करे 80% खां वधीक जेके मार्क आहिनि उहे अचनि उन लाइ काफ़ी महिनत करणी थी पए ऐं असांखे बि थोरो त सभ खां पहिरीं सभिनी खे वेनिती कंदुसि जेके बि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सभिनी लाइ ज़ोरदार तारीफ़ थी वञे ऐं उन्हनि खे सम्मान ॾेई करे असां उन्हनि खे हिमथाईंदा पिया हफ़्ते अची करे हींअर जेकॾहिं 80 खां मथे आहे त हिकु टारगेट त नेक्स्ट टाइम 90 खां मथे ऐं टीचर जेको असांखे पंहिंजो क्राइटेरिया चेंज करिणो पियो भई 80 जे बदिरां 90 खां मथे स्टूडेंट्स खे असां सम्मान कंदासीं ऐं वॾी दिलि सां समितीअ तरफ़ां सभिनी आयल महिमाननि जो मां स्वागत थो कयां वेलकम असां दिलि सां तव्हांखे वेलकम कंदे हुए हे प्रोग्राम अगरि सक्सेस करण लाइ जेको पंहिंजो कीमती समय ॾिनो उन लाइ असां आभार व्यक्त कयूं ऐं असांजी संस्था सुजाग सिंधी समिति बड़ौदा जेका असां नई संस्था आहे घणी पुराणी कोन्हे त उन समिति जे बारे में थोरो इंट्रोडक्शन ज़रूरी आहे त उहो असांजा श्री हरीश भाई अडगन जेके असांजा प्रमुख आहिनि प्रेसिडेंट आहिनि उहे थोरो समिति जे बारे में इंट्रोडक्शन असांजी नई संस्था सुजाग सिंधी समिति जनवरी 12 वर्ष हुई है तो 6-7 महीने थे शुरुआत में सिर्फ नंढे लेवल में करीब 25 करे असांजो मेन पर्पस आहे सिंधियत खे वापस रिवाइव करणु सिंधी ॿोली सिंधी संस्कृति सिंधी कल्चर सिंधी सभ्यता उन्हनि वापस रिवाइव करणु असांजो मेन हाणे अॼुकल्ह मां पेशेंट ईअं थी वियो आहे घर में सिंधी माण्हू ॻाल्हाए कोन था घर में हिंदी भाषा जो वापराश वधी वियो आहे त सिंधी जेका असांजी भाषा आहे उहा मां इहो मञी वञा भई उहा असांजी माउ आहे असां ॿियनि ॿोलियुनि जो ग्रोथ करे हिंदी ॻाल्हायो इंग्लिश बि ॻाल्हायो गुजराती बि ॻाल्हायो उहे असांजी मासियूं आहिनि चाचियूं आहिनि पुफियूं आहिनि उन लाइ असांखे कोई ग्रोथ कोन्हे पर सिंधी असांजी माउ आहे पहिरीं असांखे पंहिंजी माउ खे बचाइणो आहे माउ असांजी बीमार आहे उन लाइ ध्यानु ॾियो सिंधी ॿोली ॻाल्हायो सिंधी ॻाल्हाइण में सिंधी सॼाइण पाण खे फ़ख़्रु महसूसु कयो ऐं उन लाइ असां पोस्ट कार्ड मुहिम हलाईसीं सिंधी दूरदर्शन चैनल 24 कलाक वापसि घुराइण लाइ त उन लाइ 8000 पोस्ट कार्ड असां 4 अप्रैल खे प्राइम मिनिस्टर खे मोकिलिया आहिनि लॻभॻि 15 अगस्त ते काई पुष्प बि अचे अहिड़ी उमेद आहे उन खां सवाइ असां 4 शो सिंधी प्रोग्राम सिंधी मूवी कर्स डांस ये ॾाढो सुठे नमूने हाउसफुल नमूने ते असां 4 शो असां आगे कयासीं ऐं हिन खां पोइ बि असांजी संस्था जेका आहे सिंधियत खे रिवाइव करणु सिंधियत खे ज़िंदा रखणु अॻिते हलंदी साल में 2 खां 3 प्रोग्राम
साथ से काम करता हूँ ये लता है ये हुआ ये लता थोड़ी उम्मीद है असल गुजराती गरबा करने में असल उन्हें में कोई माना रोक कोई पर उन्हें साथ गड़ो कर तमाम सिंधी छेड़ियों जाना सिंधी छेड़े छाए सिंधी लाड़ा छाए सिंधी सभ्यता छाए असाई सभ्यता की दुनिया मोले जगह से सभ्यता है मुझे तरह से दुनिया सभ्यता है उनके साथ सारा है उनके साथ वापस याद है वो नीर अजकल 40 साल हो गए साइड जुड़े रात 40 साल हो गए दुनिया में मां के लिए को कोई एरो फंक्शन में जो नॉन स्टॉप 40 दिन कंटिन्यूअस चल रहा है असली सभ्यता है का 40 दिन नॉन स्टॉप का हिस्सा दे कहीं जुड़ेगा साईं क्या करे असा डिजाइन था इडो रो दुनिया की कहीं भी कास्ट में कहीं भी कौम में बोले असा जो है पूरी सभ्यता है असा उनके बुलायूं ना वो हम रिक्वेस्ट का हफ्ते भी ता सभी और पहले जो है सभी साथ में साथ साथ लोग सिंधर जिंदाबाद सिंधी जिंदाबाद थैंक यू